रेडियो पाकिस्तान लाड़काणो जदीद सिंधी शाइरी जी ख़ूबसूरत शाइर सईद मेमण जी पहिरीं वर्सी जे हवाले सां पेश कजे थो ख़ुसूसी फीचर। फितरत सां चाह रखंदड़ शाइर सईद मेमण। तहरीर हुबदार अली टोटाणी। रावी ऐं प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांडियो। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते नज़र विझबी त वक़्त ब वक़्तु अहिड़ा मांझी मर्द पैदा थींदा रहिया आहिनि जन पंहिंजे दौर में सिंधी ॿोली ऐं अदब में नई तारीख़ रक़म कई आहे। अहिड़ियुनि महान अदबी शख़्सियतुनि मंझां असांजो सुहिणो सिरजणहार सईद मेमण बि हिकु हो, जंहिंखां विछड़े अॼु पूरो 1 साल थी वियो। ईअं करे सम्झो त शाइरी हिन वक़्तु मुंहिंजे लाइ हिकिड़ी कैथारसिस आहे, जीअं नफ़्सियात जी ॿोलीअ में कैथारसिस चवंदा आहिनि न। और नफ़्सियाती को मरीज़ हूंदो आहे त उनखे पोइ चवंदा आहिनि जेको कुझु अंदरि में अथई त उहो हाणे ॿाहिरि कढ। त हू जॾहिं उहो अंदरि में जेको कुझु उनखे हूंदो आहे उहो ॿाहिरि कढंदो आहे त हू ॾाढो हल्को फुल्को थी पवंदो आहे। त मुंहिंजे लाइ बि ईअं आहे त जेको कुझु मुंहिंजो बोझ, जेको कुझु मुंहिंजे ज़हन में जेके जज़्बा मुंहिंजे मुंहं में बिलोड़ पैदा कनि था पिया, त मां जॾहिं उन्हनि खे पने ते ओचींदो आहियां त पोइ ॼण मां अंदरि में बिल्कुलु हल्को फुल्को थी वेंदो आहे, रिलैक्स थींदो आहे। सईद मेमण 8 नवंबर 1968 ईस्वीअ ते लाड़काणे साहसेबाणे जे ज़रखेज़ मिटीअ वारे ॻोठ आकिल में मौलवी बशीर अहमद मेमण जे घर में जनम वरितो। शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ मां ई हासिल कयाई। उन बैदि डिग्री कॉलेज लाड़काणे मां ग्रेजुएशन कयाई। संदसि वालिद मौलवी बशीर अहमद मेमण साहब कसीरुल अयाल हुयो, जंहिंजे मथां 9 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जी कफ़ालत जो बार हो। सईद मेमण जीअं ई जवानीअ जे ॾाके ते पेर रखियो त घर जा ॿार मथसि लेटी पिया ऐं वॾे भाउ रफ़ीक अहमद मेमण सां गॾु ऑटो रिक्शा हलाए घर जा ॿार खयां। हू कंहिं बि कम खां आर महसूस न कंदो हो, नई कंहिं मज़दूरीअ खे घटि महसूस कंदो हो। महिनत जो वलवलो संदसि रगुनि जी सिरिश्त में समायल हो। उन करे सरकारी नौकरी मिलण जे बावजूद बि रिक्शा हलाए घर ऐं ख़ानदान जी मुआशी तौर ते ख़िदमत करण लॻो। संदसि तबियत निराली हुई। वांदो वेहण संदसि मिज़ाज जे ख़िलाफ़ हो। जॾहिं बि वक़्तु मिलंदो होसि त लिखण पढ़ण में सर्फ कंदो रहियो। संदसि ॻोठ आकिल, जेको फितरी तौर ते हुस्नाक आहे, ॻोठ जे चइनी तरफ़नि खां कुदरती मंज़र ऐं ज़ैतूननि जा बाग़ संदसि तबियत खे घणो बासंदा हुआ। हू कॾहिं कॾहिं ज़ैतूननि जे बाग़ में वेही फितरत जी मंज़र कशी कंदो हो, त कॾहिं सिंधु दरिया जे किनारे ते वञी कंहिं विञायल वजूद खे ॻोल्हींदो हो। सुरमई शाम जा सभु सेर विञाया आहिनि, तुंहिंजे राहुनि में ॿई पेर विञाया आहिनि। सईद मेमण जो मिसाल उन्हनि क़दीम ऋषियुनि वांगुरु आहे जन सिंधु दरिया जे किनारे ते वेही वेद लिखिया, छो त हू जॾहिं बि सिंधु दरिया जे किनारे ते वञी सिंधुअ जे जल ॾांहुं निहारींदो हो त संदसि मथां ॼण शाइरीअ जो अलहाम थींदो हो ऐं संदसि सीने ते दर्द नुज़ूल थींदो हो, जंहिंजो ज़िक्र हुन पंहिंजी शाइरीअ में कयो आहे। उहो ई दर्द हो जंहिं ब्रेन हेमरेज जो रूप धारे असांखां हिकु प्यारो इंसान, प्यारो शायर जुदा करे छॾियो। सारो जीवन सारो साथ न ॾींदियूं गुलड़न के महकारो साथ न ॾींदियूं। सारो जीवन सारो साथ न ॾींदियूं गुलड़न के महकारो साथ न ॾींदियूं। सारो जीवन
सईद मेमण सिंधी शाइरीअ जो हिकु वॾो नालो हो, जंहिं जदीद शाइरीअ खे नवां रूप ऐं लाड़ा ॾिना, नयूं तरकीबूं इस्तेमालु कयूं। शाइरीअ सां संदसि इश्क हो, जो बीमारीअ जे बिस्तरे ते बि डॉक्टरनि जे मना करण जे बावजूदु संदसि कलम जी मस ख़ुश्क न थी, ऐं पंहिंजी मुख़्तसिर हयातीअ में 9 किताब शाया कराया। उनखां अलावा 5 किताबनि जो अणछपियल मवाद बि सिंधी अदब खे अर्पे वियो। संदसि किताबनि में ॾीया ॾीया लाट सां गॾियल शाइरीअ ते मुश्तमिल नेण सफ़र में कारे बर में चंड, ख्वाब चारा, दर्द जूं आयतूं, असांजो इश्क अणपूरो, दिल दंबूरो, आऊं लहर समुंड जी, अज़ल जो आॾाणो, आला दग बरसात में, ख़ाली आखेरो, जेको संदसि वफ़ात बैदि छपायो वियो। सईद मेमण हिकु हसास तबीयत जो मालिक हो, जंहिं समाज जे हर दर्द ऐं पीड़ा खे पंहिंजो दर्द महसूसु कयो। संदसि हवास बि दिलि वांगुरु अहिड़ा त मस्त अलस्त हुआ, जो हर ॾुख दर्द जो अक्स झटे संदसि सीने में समाईंदा हुआ। संदसि नज़रूं बि सरहाई, सचाई, ॾुख ऐं दर्द जूं पीड़ाऊं पंहिंजे इदराकी अखियुनि सां झटे लफ़्ज़नि जूं नयूं सूरतूं सिरजे वठंदियूं हुयूं। सईद मेमण जी ज़ात ऐं ॾांहुं जिद्दत ऐं क्लासिकियत जो हसीन संगम हो, छो त हुन जी हर तख़लीक़ में दाख़िली ऐं ख़ारजी असरनि ऐं कैफ़ियतुनि जो इज़हार मिले थो। हुन जी शाइरी में उहे समूरियूं हुस्नाकियूं मौजूदु हुयूं जेकी हिकु वॾे शाइर में हुअणु घुरिजनि। सिंध जे महान कवि ऐं सिंधी शाइरीअ खे नवां घस ॾींदड़ शाइर शेख अयाज़ गॾियल शाइरीअ जी किताब ॾीया ॾीया लाट असांजे मुहाग में सईद मेमण जे ग़ज़लनि जा 2 बंद खणी उन्हनि ते लिखे थो त वरी चंड पोपट छुहनि था गुलनि खे, गुलाबनि में आवाज़ भुणकी रहिया आहिनि। ही जिस्मनि जी गर्मी थोरी छुहण सां हिजाबनि में आवाज़ भुणकी रहिया आहिनि। अयाज़ जी राय आहे त साहिब हाफ़िज़ या सादी या उर्फ़ी वग़ैरह अहिड़ी शाइरी ते कन लाटार करे छॾनि हा, छो त उन्हनि खे जदीद नज़्म में पूरो तसवुर न हुयो ऐं हू सोचे बि न थे सघिया त ग़ज़ल रिवायती मौज़ू खां एतिरो फिरी वेंदो। सईद मेमण जे मथे ग़ज़ल में चंड पोपट केॾो न मोहींदड़ इस्तारो आहे, जो यूरोप जो को बि इमेजिनिस्ट ख़ुशीअ सां अपनाए हा। सईद मेमण रवानी में आबशार मिसिल हो, खेसि लिखण लाइ कई मौज़ू ऐं मंज़र हुआ। हुन जे लफ़्ज़नि ऐं ख़्यालनि में उकाबी परवाज़ हुई। उन लाइ हुन लिखियो त मुंहिंजे अंदर में वेठल शाइर को लफ़्ज़ घुरे मूंखां, मुंहिंजे तसव्वुर जो हर हिकु मंज़र थो लफ़्ज़ घुरे मूंखां। सईद मेमण खे अज़ल जो पैगाम अॻे ई मिली चुको हो ऐं पाण उन ते लब्बैक चई सुकरात वांगुरु ज़हर जो प्यालो पीअण में ई आफ़ियत सम्झो हुआईं। उन करे हुन जो तन मन ज़ाहिरी दुनिया खां बेज़ार थी चुको हो ऐं आख़िरी ज़िंदगीअ में पंहिंजी निजात पियो सम्झे। तंहिं करे लिखियो हुआईं त ज़िंदगी हुई ॿधल ज़ंजीरनि में, मौत आयो निजात आई आहे। मुंहिंजे दड़े जे देस जो ही शाइर सईद मेमण अॼु असां में मौजूदु नाहे, पर संदसि यादूं ऐं शाइरी असां वटि मौजूदु आहे, जंहिंमें हुन पाण खे मुंहिंजे दड़े सां तमसील ॾिनी आहे। मां मोहन जो दड़ो, मिटीअ जा अंबार, अखियुनि में आसार आहिनि हिकिड़े ख्वाब जा। सईद मेमण ब्रेन हेमरेज जे करे 17 डिसंबर 2016 ते 48 सालनि जी ॼमार में असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो। संदसि आख़िरी आरामगाह लाड़काणे भरिसां ॻोठ आकिल में आहे। जदीद सिंधी शाइरी जी ख़ूबसूरत शाइर सईद मेमण जी पहिरीं वर्सी जे हवाले सां फीचर पेश कयो वियो। तहरीर हुबदार अली टोटाणी, रिकॉर्डिंग इंजीनियर मोहम्मद यासीन गाद, रावी ऐं प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांडियो। पेशकश रेडियो पाकिस्तान लाड़काणो।